नाज़रीन, कराची में सुपर हाईवे ते एहसनाबाद वेझो टांकी में एक ॼणे जो लाश हथायो आहे, जंहिं ते पेर ॿधल लाश हथायो आहे। ब्रेकिंग न्यूज़ वाकनदासीं कराची खां सुपर हाईवे ते एहसनाबाद वेझो टांकी में एक ॼणे जो हथ पेर ॿधल लाश हथायो आहे। इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। सुञाणप न थी सघी आहे। कराची जे सुपर हाईवे ते एहसनाबाद वेझो टांकी में एक ॼणे जो हथ पेर ॿधल लाश हथायो आहे। जॾहिं त इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। सुञाणप न थी सघी आहे। कराची जे सुपर हाईवे ते एहसनाबाद वेझो टांकी में एक ॼणे जो हथ पेर ॿधल लाश हथायो आहे। जॾहिं त इतला ते पुलिस पहुची लाश अस्पताल मुंतकिल करे छॾियो आहे। सुञाणप न थी सघी आहे। इन हवाले से कराची में लाइन पे मौजूद है अब्दुल्ला सोलंकी। जी अब्दुल्ला, छा तफ़सील है? साइड हाईवे जेके मुख़्तलिफ़ वाक़िअनि लाइ मशहूरु रहियो आहे, पर उते हिन वक़्तु बि जेको आहे एहसनाबाद वारे इलाइक़े मां हिकु नर्सरी आहे, हुनमें हिकिड़ी ख़ाली टैंक हुई। टैंक मां हिकु जेको आहे शख़्स जो गलो कपियल लाश हथायो आहे, जंहिं त लाश में जेके नज़र ॾिनी वई आहे उन सां गॾु तशदुद पिणु कयो वियो आहे। जंहिं त ॿुधाए पियो वञे त हथ ऐं पेरनि जे जेके उहे पिणु जेको आहे रस्सियुनि सां ॿधण खां पोइ जेको आहे सो उन शख़्स जो गलो कपियो वियो आहे। जेके रस्सियूं पिणु ॿधल आहिनि, ईडी एम्बुलेंस जे ज़रिए अब्बासी शहीद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे, जंहिंजी सुञाणप न थी सघी आहे। 25 खां 30 साल उमिरि ॿुधाई पई वञे, पर साइड सुपर हाईवे में कुझु टाइम अॻु ॿ जेको आहे सो फोरन जी वारदातुनि में मज़ामत ते ॿ ॼणा ज़ख़्मी बि थिया आहिनि। ऐं जॾहिं त हीउ हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़िओ इहो बि पेश आयो आहे त हिकु शख़्स जो गलो कपियल लाश ऐं हुन सां गॾु उन हथ पेर पिणु ॿधल आहिनि। जी ठीक है, वॾी महिरबानी अब्दुल्ला सोलंकी तफ़सील ॾियण जे लाइ।